अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। 60 मेल में दुकानदार कुर्बान भुर्ट ते कातलाणो हमलो करे खेस शदीद ज़ख्मी कंदड़ जवाबदारनि जी गिरफ्तारी न थियण ख़िलाफ़ शहरी इताद 60 मेल ऐं भुर्ट बिरादरी तरफ़ां सिंध प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 60 मेल जे दुकानदार कुर्बान अली भुर्ट ते सरेआम विच शहर में कातलाणो हमलो कंदड़ ॾोहारिन गुलाम लाशारी, रजब लाशारी, आसिफ लाशारी ऐं संदन साथिन खे जल्द गिरफ्तार कयो वञे ऐं शहरनि खे गुंडा राज खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। हुननि SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कंदे चयो त शहर में ॾोहारी क़िस्म जा माण्हू शहर में सरेआम हथियार खणी शहरनि मथां हमला करे रहिया आहिनि, जेको मुज़म्मत जोॻो अमल आहे, जंहिं ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं SHO 60 मेल खे शहर जे कारोबारी माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियण जो पाबंद कयो वञे।